समूरनि सिंध राज टीवी ॾिसंदड़ दोस्तनि साथियुनि खे हक़ मौजूद। दोस्तो, अॼु पंहिंजे गुफ़्तगू जो मौज़ू आहे सिंध जी तारीख़ी शख़्सियत ऐं अरगून सां महाॾो अटकाईंदड़ मखदूम साहड़ लंजार जी ठारायल तारीख़ी मस्जिद, संदसि शख़्सियत ऐं संदसि मुक़बरो। दोस्तो, जामशोरो खां सेवण इंडस हाईवे सफ़र कंदे अटकल 24 किलोमीटर जे पंध ते पेटारो टूल प्लाज़ा अचे थो। उन खां थोरो अॻियां पार्कर क्रैश मशीन जो प्लांट लॻल आहे। उन जे बिल्कुलु साम्हूं ओभर तरफ़ लिंक रोड वञे थो, जेको ॻोठ साहड़ आबाद पहुचाए थो। ज़िले जामशोरे तालके कोटड़ी जी देह उन्नड़पुर जे ॻोठ साहड़ आबाद में मखदूम बिलाल शहीद जे मुख ख़लीफ़े ऐं बिलावली तहरीक जे सरगर्म कारकुन मखदूम साहड़ लंजार जी ठहिरायल तारीख़ी बिलावली मस्जिद आहे। हिते संदसि आख़िरी आरामगाह पिणु आहे। हीअ मस्जिद समा दौर जो यादगार आहे। हिन जे मथां गुंबुज ठहियलु आहे, जेको पोइ जी अॾावत लॻे थी। हिन मस्जिद में ख़ुदाबाद वारी मस्जिद वांगुरु भितियुनि में तहखाना ठहियल आहिनि, जेकी इबादत जो कमु बि ॾींदा हुआ त दुश्मन खां वक़्त सिर पनाह वठण जो बि। हिते हिकु मुसाफ़िर खानो बि ठहियल आहे। जॾहिं त मस्जिद जे भर में उभरंदे पासे मखदूम साहड़ लंजार जो मुक़बरो आहे। मुक़बरो हिकु टाकुरू सिलसिले जी सिधी टकरीअ ते वाक़ियो आहे। मथां गुंबुज ठहियल अथसि, दरवाज़ो ॾखण में अथसि। दरवाज़े ते काठ जे उकर जो कमु इंतिहाई शानदार ऐं ख़ूबसूरत थियल आहे। मुक़बरे में मखदूम साहड़ जी क़बर खां अलावा ॿियूं बि क़बरूं आहिनि। छटीअ वारी क़बर मखदूम साहड़ लंजार जी आहे। मुक़बरे खां ओभर ऐं उतर जी कुंड ते 2 किलोमीटर जे पंध ते क़दीम शहर उन्नड़पुर आहे, जेको समा दौर जे हुक्मरान ॼाम उन्नड़ समय बदिरायो हुयो। जॾहिं त ओभर ॾखण कुंड ते रेलवे स्टेशन ऐं ॻोठ मांझू वाक़ियो आहिनि। दोस्तो, मखदूम साहड़ लंजार नंढी उमिरि में परहेज़गार ऐं मुतक़ी हुयो। पाण सदाईं परवरदिगार जी इबादत में मशगूल रहंदो हुयो। संदसि तबियत जो लाड़ो इल्मु, अदब ऐं कोम्परसी ॾांहुं हुयो। इन करे वॾनि वॾनि आलमनि, अहले इल्मु ऐं अहले दिलि वारनि जी सोबत में रहियो। उन वक़्त जे आलमनि ऐं अहले दिलि वारनि वटि खेसि मान ऐं मर्तबो हासिलु हुयो। मखदूम साहड़ लंजार जी इल्मियत ऐं परहेज़गारी ऐं कोम्परसी जो पड़ाॾो परे परे ताईं ॿुधण में थे आयो। संदसि उस्ताद मखदूम बिलाल शहीद रहमतुल्ला बाग़बान दादूअ वारो हुयो, जंहिंजी सुबत में रही पाण इल्मु, अदब ऐं परहेज़गारी सां गॾु इनक़लाबी फ़लसफ़े खे पढ़ियो ऐं सम्झो ऐं इनक़लाबी फ़लसफ़े में रची रेटो थियो। जॾहिं मखदूम बिलाल अरगूननि ख़िलाफ़ जिहाद शुरू कयो त मखदूम साहड़ लंजार पिणु अरगूननि जी जायत, कब्ज़े, ज़ुल्म, बरबरियत, ॾाठ, ॾमर ऐं ॾहका ख़िलाफ़ जिहाद जो अलम बुलंद कयो ऐं अरगूननि ज़ालिमनि ख़िलाफ़ अवाम खे सुजाग कयो। दोस्तो, मखदूम साहड़ लंजार अक्सर पंहिंजे मुर्शिद मखदूम बिलाल जी सोबत में रहंदो हुयो। जॾहिं मखदूम बिलाल खे अरगूननि कूड़ी फतवा ॾियारे घाणे में पीड़ाए शहीद कयो त उन वक़्तु बि मखदूम साहड़ लंजार शहीद सां गॾु हुयो। मखदूम बिलाल जी शहादत खां पोइ अची पंहिंजे अबाणे शहर में रहणु लॻो ऐं उते बिलावली तहरीक खे मुनज़म ऐं मज़बूत कंदो रहियो। बिल आख़िर पाण हुबल वतनी ऐं वतन सां
मुहबत जो आला मिसाल क़ाइमु कंदे 73 सालनि जी ॼमार में 20 नवंबर 1572 ईस्वी ते वफ़ात करे वियो। दोस्तो, ज़ाती तौर 2 दफ़ा साहड़ आबाद वञी तारीख़ी बिलावली मस्जिद ऐं मखदूम साहड़ लंजार जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे चुको आहियां ऐं मुक़बरे जी सार संभाल कंदड़ फ़क़ीरनि सां तवील रिहाणियूं करे चुको आहियां। फ़क़ीरनि मूंखे मखदूम साहड़ लंजार बाबति काफ़ी रवायतूं बि ॿुधायूं। दरगाह जे फ़क़ीर गुलमंद शेख ॿुधायो त मखदूम साहड़ लंजार जो मुक़बरो मलक बुल्हा ख़ान जो ठहिरायल आहे, जंहिं 100 एकड़ ज़मीन दरगाह जे ख़र्च लाइ पिणु ख़ैरियात में ॾिनी हुई। फ़क़ीर ॿी रवायत बयानु कंदे ॿुधायो त मखदूम साहड़ लंजार जी जनाज़े जी निमाज़ मखदूम नूह हाला वारे पढ़ाई हुई। दोस्तो, अॼु असांजी गुफ़्तगू पंहिंजे पुॼाणी ते पहुती। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए मौक़े ते हाज़िर थींदासीं। तेसीं इजाज़त ॾींदा अल्लाह वाही।